अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला आप लोग यहाँ बिशारत सुमरो हलंदासी हल मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस विघे 67 मरीज़ फोतियुनि जो अंग 23,529 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,582 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 10,43,277 थी वियो। हेल ताईं 9,44,375 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। कोरोना वायरस जे हाकारी शरह 7.19% रही। लाड़काने में माई मकोल भरसां ॻोठ पारो अबड़ो में पानी जी खॾ में विझंदे 3 ॿार ॿुॾी विया। ख़ादिम हुसैन, अली हैदर ऐं सुहाना चांडियो जा लाश कढिया विया। कोयटा में बख्तियाराबाद वारे इलाइक़े में लेवीज़ फोर्स ऐं धाड़ेलनि विच में फायरिंग। 2 धाड़ेल मारिजी विया, 1 ज़ख़्मी। दादू में मखतूम बिलावल भरसां ट्रैक्टर कल्टी 28 साला नौजवान कमाल जमाली फोत थी वियो। फोती नौजवान ॻोठ दोस्त मोहम्मद मरी जो रहवासी ॿुधाए पियो वञे। लखी गुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते शर लाड़ो वटि गाॾी जे टकर में अणॼातल शख़्स फोत थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ठट्टे में ॻाढ़ो विझो साहिली इलाइक़े में राजूणी ज़रिए वापसि करायल नारी बेनज़ीर लाखो खे बेदर्दी सां क़त्ल करण जो इंकिशाफ। ॻाढ़ो पुलिस FIR दाख़िल करे नारी जे पीउ खे गिरफ़्तार करे वरितो। नारी जी क़बर ते पुलिस मुक़रर। नारी जे मुड़ुस रजिब अली उनर जी फ़रियाद ते। ओबावड़ो जो ॻोठ रहीम बुअड़ वासी चाचो ऐं भाइटो हथियार बंदन था अगवा। वारिस परेशान। घोट की पुलिस तरफां कश्मीर में अगवा थियल हिंदू नौजवान सिरोन कुमार के बाज़ियाब कराने की दावा। पुलिस जो चवण है तो ॾोहारी ॾाढो मज़ारी गैंग से मुक़ाबले दौरान नौजवान के बाज़ियाब करायो। गुड्डू बैराज वटि हिकु भेरो ॿीहर लाॻीतो पानी जे वहिकरनि में तेज़ी सां वाह थियण लॻी। 24 कलाकनि दौरान 57,000 क्यूसेक पानी में वाध। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहिकिरो 2,34,133 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,91,611 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मूजिबि 24 कलाकनि अंदरि गुड्डू बैराज वटि वधीक पानी जे वहिकरनि में वाह थियण जा इम्कान आहिनि। This headline news is brought to you by Malka